अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भली कार। अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त पंहिंजे दरिया खे बचाइण ख़ातिर समूरी सिंधी क़ौम जेका आहे उहा सरापा एहतजाज आहे ऐं सिंध जे माण्हुनि जेको आहे बार बार इहो साबित कयो आहे त सिंध धरती ऐं उनजी बका सां सलाहियल जेके बि मसइला आहिनि, जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि थिए थी त समूरा सिंध वासी जेके आहिनि उहे हिकु आवाज़ थी वञनि था। पोइ वाहण वस्ती ॻोठ शहर को अहिड़ो हंधु न हूंदो आहे जॾहिं हू उते गॾु न थींदा हुजनि, एहतजाज न कंदा हुजनि। ऐं इहा हिकिड़ी डिघी तारीख़ आहे सिंधी माण्हुनि जी, जंहिंजो जेकॾहिं पाण मुख़्तसिर ज़िक्र कयूं त 1 यूनिट जे ख़ात्मे वारी तहरीक हुजे, शानदार तहरीक रही उहा। उनखां पहिरियों जेकॾहिं ॾिसूं त हुर मूवमेंट आहे, 1 यूनिट वारी जेका तहरीक आहे, ऐं उनखां पोइ असीं ॾिसूं था त MRD वारी जेका तहरीक हुजे, ऐं उनखां पोइ कालाबाग डैम जे हवाले सां मुसलसल जेका सिंधी माण्हुनि तहरीक हलाई। ऐं वरी पोइ जेकॾहिं पाण अॻिते अचूं था त नज़र अचे पियो जॾहिं ॿिटे मकानी निज़ाम वारो मसइलो थियो या ॿेटनि जे विकिरे वारो मसइलो हुजे। सो जॾहिं अहिड़ो मसइलो थियो आहे त सिंधी क़ौम पाण मल्हायो आहे ऐं उन वक़्तु माण्हू इहो विसारे वेंदा आहिनि त हिन जो तालुक़ु कहिड़ी पार्टी सां आहे, हिन जो तालुक़ु कंहिंसां आहे, उहे हिकु आवाज़ थी वेंदा आहिनि। ईअं ई अॼु जेका आहे समूरी सिंधी क़ौम पंहिंजे दरिया खे बचाइण जे हवाले सां गुज़िरियल 1.25 साल खां हिकु आवाज़ बणियल आहे। सिंध जा को अहिड़ो ॻोठ, को अहिड़ो शहर न हूंदो जिते एहतजाज न थींदो हुजे, रैलियूं न निकिरंदियूं हुजनि। ईअं न आहे त को हिकिड़ो एहतजाज थियो बसि पोइ ख़ामोशी थी वई। डेली बेसिस ते थियनि पिया मुज़ाहिरा, धरना, रैलियूं, कॉन्फ्रेंसूं, सेमिनार। ऐं कमू शहीद ते जेको आहे धरणो लॻो तारीख़ में, उनखे बार बार ॻणियो वेंदो आहे। पर हिन भेरे सिंध जेका आहे हिकिड़ी मज़ाहिमत जी नई तारीख़ जेका आहे उहा रक़म करे रही आहे। बबलो बाईपास वटि जेको वकीलनि जे तरफ़ां धरणो हयो वियो, अॼु उनजो 4थों ॾींहुं आहे। ऐं उन धरणे जे नतीजे में पंजाब ॾांहुं वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि या उतां जेके ईंदड़ गाॾियूं आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। न रुॻो उहो कमू शहीद वारो पंहिंजो बबरले बाईपास ते धरणो लॻल आहे, बल्कि कश्मीर में धरणो हयो वियो, घोटकी में जेको आहे सो धरणो आहे। उन सां गॾो गॾु असीं ॾिसूं था त जामशोरे में जेको आहे उहो धरणो लॻल आहे, जेके मुख्य शाइरा आहिनि। अॼु काठोड़ वटि जेको आहे उते धरणो हयो वियो। ऐं हैदराबाद ऐं कराची जे विच में जेके गाॾियूं अचनि वञनि थियूं उहे काफ़ी देरि ताईं बंदि रहियूं। सो जीअं मूं खे चयो त समूरी सिंध जेका आहे उहा सरापा एहतजाज बणियल आहे। ऐं हीउ बबरलो बाईपास वारो धरणो हयो त वकीलनि जे तरफ़ां वियो आहे, पर उन ते मुख़्तलिफ़ जेके कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि उन्हनि जा अॻुवाण उते पहुचनि पिया, मुख़्तलिफ़ मज़हबी धुरियुनि जा अॻुवाण उते पहुचनि पिया, शाइर, अदीब, दानिशर। ऐं सच पुछो त हिन वक़्तु हर सिंध वासी जी इहा ख़्वाहिश आहे, छाकाणि त सोशल मीडिया कनेक्ट करे थी, सोशल मीडिया जे थ्रू बि ख़बर पवे थी त हर सिंध वासी, पोइ न्याणी हुजे उहो नौजवान हुजे, उनजी ख़्वाहिश इहा आहे त आउं कमू शहीद ते पहुचां। ऐं माण्हू पंहिंजे वित ऐं वसाहिर उते पहुचनि बि था, के पैदल उते पहुता आहिनि, के मुख़्तलिफ़ काफ़िलनि जी सूरत में उते पहुचनि पिया ऐं पंहिंजो जेको एहतजाज आहे उहो रिकॉर्ड कराइनि पिया। सो उन समूरो सूरत हाल ते ई पाण वधी ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जया निगार मुजाहिद हुसैन सैयद साहब जेके आहिनि उहे उते मौजूदु आहिनि ऐं पहिरें ॾींहं खां वठी ई उते मौजूदु आहिनि ऐं वक़्तनि फ़वक़्तनि ॾींहं में हू अपडेट बि कंदा रहनि था पंहिंजे फेसबुक पेज तां। मुजाहिद साहब तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। सो जेकॾहिं पाण ॻाल्हायूं बबरलो वारे इन धरणे ते, पहिरें ॾींहं खां वठी ॾिसूं पिया शानदार अंदाज़ सां अवां बि उनखे कवर कयो पिया था। सो सभ खां पहिरें उहे नाज़रीन जेके ॾिसनि पिया था उन्हनि खे असांखे ॿुधाइजो उन्हनि खे त हीउ जेको बबरलो वारो इलाइक़ो आहे उते हिन धरणे हणण जी जेको सबबु आहे उहो छा आहे, हिन जी अहमियत केतिरी आहे, ऐं जॾहिं हिते धरणो लॻो आहे त पंजाब ॾांहुं जेके ईंदड़ वेंदड़ गाॾियूं आहिनि उहे केतिरो जेको आहिनि सो उन्हनि खे रोकण में कामयाबु थिया आहिनि। जेका सप्लाई चेन असीं चऊं उहा जेका आहे सा बंदि थी आहे। पहिरियों उन ते ॿुधाइजो, हिन खिते जी उन इलाइक़े जी अहमियत जे हवाले सां असांखे ॿुधाइजो। पोइ ॿुधाइजो त पहिरें ॾींहं ते अव्हांखे जेको जोश वलवलो नज़र आयो, अॼु 4थों ॾींहुं आहे, उन में केतिरी वाध थी आहे या छा मंज़र आहिनि? वॾी महिरबानी भाउ नसीर, ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त जेको हीउ धरणे वारो हंधु आहे, आख़िर बबरलो जो हीउ हंधु छो चूज़ कयो वियो आहे जंहिंजे करे हिते धरणो हयो वियो आहे। त हिन इलाइक़े जे हवाले सां जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त बबरलो सखर खां बिल्कुलु 2 किलोमीटर पहिरियां हिकिड़ो टर्न आहे, बबरलो बाईपास जंहिंखे चइबो आहे, नंढो हिकिड़ो शहर आहे बबरलो जो।
उनखां हिकिड़ो बाईपास टर्न करे गुज़रे थो, अॻियां ई हिन खां 1 किलोमीटर अॻियां सखर टूल प्लाज़ा आहे, जेका सखर जी हद शुरू थी वञे। ऐं हीअ उहा मेन पॉइंट आहे जितां सखर पंजाब मां जेके बि ट्रैफिक अचे थी या सिंध मां जेका बि ट्रैफिक पंजाब वञे थी, सखर टूल प्लाज़ा करण खां पोइ हू भोटकी ऐं शिकारपुर हिन हंध में निकिरी थी वञे। हीअ हिकिड़ो अहम चौक पॉइंट आहे जिते तमामु हिकिड़े स्टडीज़ जे हवाले सां ॾिठो वञे त सखर बैराज आहे ऐं पोयां जेको आहे हीउ बेबरले वारो जेको हंधु आहे इंटरचेंज आहे, हिते टिनि सूबनि जी जेके आहिनि सो हदूं मिलनि थियूं अचे, बलोचिस्तान जो बि मुख़्तलिफ़ जेके लिंक रोड अचनि था हिन पासे खां, ऐं शिकारपुर रस्ते जे खां अचनि था, लाड़कानो खां बि जेको आहे रोड हेरी अचे थो, इंटर हाईवे मिले थो, ऐं नेशनल हाईवे बि हिते अचे मिले थो। त इन जे करे हीउ हिकिड़ो ज़बरदस्त पॉइंट हो जंहिंखे वेहण सां हिकिड़ो त इहो त जेकी लॉजिस्टिक जी जेके बि माल बाज़ार गाॾियूं आहिनि उन्हनि जो मोस्टली फ्लो हितां थींदो आहे। जॾहिं त ॿिया जेके लिंक रोड आहिनि या जेके ॿिया रोड आहिनि उतां जेके आहिनि सो मुसाफ़िर गाॾियुनि ते अच वञु तमामु घणी आहे। वकीलनि जो पहिरीं इहो ख़्यालु हुयो त असांखे पंजाब जी रसद बंदि करणी आहे, पंजाब जे सिंध जे आवाम खे तकलीफ़ न आहे ॾियणी। उनजे करे हिननि दोस्तनि जेको हीअ हंधि चूज़ कयो, पहिरीं बि ख़बर मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ धरना थींदा रहिया आहिनि। हीउ जेको वकील जो धरणो इहो तमामु वॾो इवेंट साबित थियो आहे। इन सॼे इलाइक़े जा माण्हू हूअं जेकॾहिं थोरो अॻियां वञी माण्हुनि जी नज़र में खपे सिर्फ़ु पंजाब खे बंदि करण जे लाइ सही। हाणे पाण अचूं त जीअं मां पहिरें ॾींहं खां वठी हुते मौजूदु आहियो आहे, चोथों ॾींहुं आहे, त पहिरें ॾींहुं जेको जोशो वलवलो हो ऐं अॼु जॾहिं चोथों ॾींहुं आहे त उन में केतिरी वाध थी आहे या छा मंज़र अव्हांखे नज़र अचनि पिया? हाणे त असीं ॾिसूं पिया न त आम माण्हू हुते पहुचनि पिया, शाइर, अदीब, दानिश्वर, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान, मतिलबु त हीउ समूरी सिंध जो हिकिड़ो ॼण त धरणो थी वियो आहे। जस हुजे वकीलनि खे शुरूआति उन्हनि कई, पर हाणे ही ओवरऑल हर बाशऊर फ़र्द जो ॼण त धरणो आहे जेके पंहिंजे दरिया जा पहिरेदार आहिनि ऐं पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ हुते गॾु थिया आहिनि। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई त अॼु जेको हीउ धरणो आहे सिंध धरणो थी वियो आहे। हाणे त धरणे जे सोशल मीडिया ते या जनरली तौर ते असां जिन जेके माण्हू अचनि था उन सां मिलूं था त भई किथां आया आहियो, कहिड़े शहर खां आया आहियो, त हू माण्हू चवंदा त असां मिसाल लेकिन बापी खां, राजू खानाणी खां, फजीन खां, खां, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां, शिकारपुर खां, लाड़काने खां, सॼे जेके बि शहर उन्हनि जो चवण ई पवंदो आहे यार धरणे ते जेके असां वटि सिंध जा मयारी थियूं, कंहिं पार्टी जो सर या वकील जो सर में वठिणो आहे, हू सभु चवनि था त हीउ सिंध जो सर आहे ऐं असांखे धरणे में लाज़मी पहुचणु घुरिजे। जेके असां न धरणे में सिंध जा मयारी लेखवासी इंतिहा जो जज़्बो आहे जेके तव्हां सम्झी सघो था पंहिंजे धरती सां या पंहिंजे दरिया सां मोहबत हिकिड़ो अहसासु इहो आहे त जेकॾहिं दरिया बचाइण लाइ का मूवमेंट कंहिं बि शुरू कई आहे त उहा उन्हनि जी पंहिंजी मूवमेंट आहे। कंहिं बि थिया असांजो काफ़िलो निकिता हुआसीं त पल पल ते असां हुननि जो ज़बरदस्त इस्तक़बाल थी निकितो ऐं हीउ को 7 कलाकनि जो पंधु हुयो कराची खां सखर ताईं पहुचण जो, उनखे 18 खां 20 कलाक लॻी विया। मतिलबु हिकिड़े ॾींहं जो असांजो इलाक़ो हो, हुन में ॿिए ॾींहं जेको काफ़िलो पहुतो आहे हिते, ऐं हिते काफ़िले पहुचण खां पोइ पहिरीं त सिंधियुनि खे आम माण्हुनि खे इन्हनि खे बि ईअं लॻो त शायदि वकील आहिनि, 100 कुझु हज़ार वकील हूंदा ऐं उहे वेही रहंदा ऐं 2 ॾींहंनि खां पोइ धरणो ख़तमु थी वेंदो हुयो। यकीन जेके कराची जा बि काफ़ी दोस्त गॾु उन्हनि जो पहिरियों एक्सपीरियंस हो सिंध जे इशूज़ ते जो, उन्हनि जो शुरू में 15 हूंदा ऐं पोइ ख़तमु थी वेंदो। जीअं ई वकील हिते धरणे ते पहुता तव्हां यकीन कयो त असांखे बि ख़बर कोन पई भई त हिन बाईपास वारे पासे खां माण्हू किथां किथां अचणु शुरू थी विया। जेकॾहिं इस्तक़बाल जी ॻाल्हि कजे त राति जो 3 बजे ताईं 4 बजे ताईं बि असां मोरो बाईपास ते ऐं रानीपुर बाईपास ते ऐं जेके शहर माण्हू मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे तरफ़ां बेनर ऐं फुल वकीलनि खे पारायूं वयूं ऐं उन्हनि खे अहिड़ो ज़बरदस्त इस्तक़बाल ॾिनो वियो त चौथा असां हिते 8-8 कलाकनि खां इंतज़ारु कयूं त इजो थो काफ़िलो अचे, इजो थो काफ़िलो अचे। हाणे जॾहिं हीउ चोथों ॾींहुं आहे त ॾींहों ॾींहुं माना मोमेंटम वधंदो थो वञे। पहिरें ॾींहं जो हिकिड़ो मोमेंटम पंहिंजो हुयो, ॿिए ॾींहुं हुन खां वधीक थी वियो। कल्ह जो तमामु अचर जो ॾींहुं बि हुयो, तमामु वॾो हिकिड़ो तव्हां सम्झो त शो थी वियो, 40-50 हज़ार माण्हू हिकिड़ी जाइ ते गॾु थी विया। हैदराबाद मां अदीबनि जा, सान्यावतनि जा काफ़िला पहुता, थके मां वकील जा काफ़िला पहुता, इवन
सतकी बेल्ट जा जेके पाकिस्तान मूवमेंट अॻवान आहिनि उन्हनि जा काफ़ा पहुची विया हलिया ऐं पूरे मुख़्तलिफ़ शहरनि मां असांजा वंद औरतूं मर्द ॿार न उमिरि जो हिते को माना जेंडर आहे डिस्क्रिमिनेशन न उमिरि जी का तकाज़ आहे हिते असां शिया बि ॾिठा सुनी बि ॾिठा हिक ॿिए खे भाग पाईंदा पाणी चाहींदा था वक़्तनि सभीनूं लॻल आहिनि लंगर खाना लॻल आहिनि ऐं हिते यकीन पुछो हींअर बि असां तव्हांजे प्रोग्राम में वेठण खां पहिरीं हिते असां वेठासीं हिकिड़ो नौजवान आहे त साईं महिरबानी कयो टाइम ॾियो त तव्हांजे दोस्तनि जी असां ख़िदमत कयूं तव्हां ॿार खां रहिया हाणे इहो जज़्बो आहे इन जज़्बे खे ॾिसण खां पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे छो त असां 10-15 साल जेकी सहाफ़त में रोड छाणिया आहिनि अहिड़ी मोहबत अहिड़ो जज़्बो शहीद बशीर ख़ान में असां ॾिठो ऐं इहा ई साॻी मोहबत जेका बशीर ख़ान सां माण्हू कंदा हुआ अॼु असां ॾिठी आमिर वफ़ाई मोहबत सां उहे गुल हार चुनियूं भोसा भाकुर ऐं मोहबत उहा थिए रहिया हुआ जेके शहीद बशीर ख़ान खे ॾींदा ऐं जेके बि सिंध जे लाइ बीहंदा सिंध जे इशूज़ ते जेको बि माण्हू सियासत करे थो उनखे सिंध जो आवाम अहिड़ी मोट ॾिए थो बिल्कुलु ईअं ई आहे ऐं सिंध वाक़ई कंहिं ईअं न आहे त कंहिंजो कर्ज़ु न लाथो जंहिं धरती सां मोहबत कई आहे धरती हुनखे टीण खां वधीक इज़त मान मर्तबो ॾिनो आहे सही था चओ त सिंध मोहबत जी मज़ाहिमत जी ऐं महिमान नवाज़ी जी हिकिड़ी नई तारीख़ रक़म करे रही आहे अच्छा हाणे असीं ॾिसूं था न त अॼु ॾींहुं कुझु देरि पहिरियों अव्हांजे पेज ते बि ॾिठोसीं पिए मुख़्तलिफ़ चैनलनि ते त अयाज़ लतीफ़ अली जो साहब पहुतो या डॉक्टर न्याज़ कालाणी साहब सां अवां ॻाल्हि ॿोल कई पई हींअर ताईं जेकॾहिं इन्हनि 4 ॾींहंनि जो ज़िक्र कयूं त हूं त हर माण्हू असांजे लाइ अहम आहे जेको पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ उते पहुतो आहे जीअं अवां सिराइकी मूवमेंट वारनि जो ज़िक्र कयो त कहिड़ा कहिड़ा उहे अॻवान आहिनि क़ौमपरस्त अॻवान हुजनि शाइर अदीब दानिश्वर या मज़हबी पार्टियुनि जा अॻवान जेके हींअर ताईं उते मुंहिंजा हिसाब इन्हनि 4 ॾींहंनि में अव्हांखे नज़र आया हुजनि तक़रीबन समूरनि पार्टियुनि जा जेके बि क़ौमी अॻवान आहिनि उहे पहुची चुका आहिनि अॼु अयाज़ लतीफ़ अली जो आयो हो ज़बरदस्त हिकिड़ी तक़रीर बि कई ऐं सुठी हिकिड़ी पंहिंजी पार्टिसिपेशन कई उनखे जेके हिते धरणे में मौजूदु माण्हुनि तमामु घणो उनखे एप्रिशिएट कयो अहिड़े हिसाब सां डॉक्टर न्याज़ कालाणी पहुतल आहे हिते व्यास चांजो पहुतल आहे साईं ज़ैन शाह अचण वारो आहे ऐं जेके मीडिया जा अॻवान आहिनि उहे अचनि था पिया ऐं फिक़ह जाफ़रिया सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ जेके अलामा हज़रात आहिनि ख़ासि तौर ते अलामा अयाज़ कुमीअ जो तमामु घणो मां ज़िक्र कंदुसि त हू गुज़र पहिरें ॾींहं खां वठी रोज़ हिते अॼु दाख़िल माली पहुतो आहे उमरकोट इलेक्शन हाणे कॉन्टेस्ट कई 2 ॾींहं पहिरीं उहो बि हिते पहुतो आहे धरणे में अहिड़े हिसाब सां जेके बख़्शल थलो आहे जेको हिनजो कम्युनिस्ट पार्टी आहे पाकिस्तान अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जूं जेके उहे पहुची चुकियूं आहिनि मतिलबु मूंखे न सम्झे त हाणे सिंध में को अहिड़ो को अॻवान वेठो आहे जेकर पीपुल्स पार्टी खे ॾिठो वञे त समूरनि पार्टियुनि जा जेकी पार्टिसिपेशन थी आहे पार्टिसिपेशन त हुननि जी पहिरें ॾींहं खां थी आहे हुननि क्यादत जी पार्टिसिपेशन हाणे हुननि जी तक़रीबन थी चुकी आहे ऐं समूरा पार्टी जेके हिन जा मर्कज़ी अॻवान आहिनि समूरनि पार्टियुनि जा उहे पहुची चुका आहिनि बशीर ख़ान ग्रुप जो जेको न्याज़ कालाणी आहे उहो जेको अॼु सुबुह खां वठी पहुतल आहे हिते ऐं अहिड़े हिसाब सां रियाज़ सां जो अचे पियो अॼु पोइ आयो आहे मुजस्सम इस्लाम खान जेको आहे उनजो सुभाणे या परीहं में शिरकत कंदो छो त असांजो वकीलनि जेको 4 ॾींहं थी चुको आहे वधीक लाइ ॾियणो आहे उनजो इख़्तिसास थी चुको आहे अच्छा उनजे हवाले सां जेका हींअर प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे मुंहिंजा हिसाब उन में जेके शुरूआती तौर ते हींअर जेके अहम नुक़्ता आया आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस वकीलनि जी जा त 3 ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणनि जो ऐलान थियो आहे जीअं डेरा मोड़ आहे कमू शहीद आहे उते बि धरणा हया वेंदा जीअं मुकमल रसद बंदि कजे पंजाब वारे पासे वेंदड़ ऐं हीउ बबलो वारो जेको धरणो आहे इनखे बि कंटिन्यू रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे बाक़ी अवां ॾिसो पिया त कराची बार जे सॾ ते अदालती कार्रवाइनि जो ऑलरेडी अणॼातल मुदे ताईं जेको आहे सा उहो बाइकाट हले पियो थो बिल्कुलु ईअं ई आहे अॼु जेको आहे सो अदालती कार्रवाइयूं जो सिंध सॼीअ में बाइकाट हले थो पियो मगर हिननि जो पाकिस्तान लेवल ते जेके बार काउंसिल्स राब्ते में आहिनि उन्हनि बि हिननि खे पंहिंजो ॾेखारियो आहे बाइकाट कनियूं उते ताईं हिननि जे मुकमल सरकार में आहिनि उन सां गॾु जेके डेरा मोड़ ते धरणे जी ॻाल्हि कई वई आहे या गगर फाटक में या जेको आहे सो काठौड़ पुल ते धरना लॻी चुका आहिनि उनखे हीअ कनि था पिया हीअ जेकी बबलो जी क़ाइमु कैम्प हिननि खे हिन सिचुनि खे हिननि वधीक हलाइण जे लाइ चयो आहे त जेसीं ताईं नोटिफिकेशन नथो अचे तेसीं ताईं हीअ कैम्प क़ाइमु रहंदी इहो तमामु हिकिड़ो वॾो फ़ैसिलो आहे छो त कुझु दुरियूं ऐं कुझु माण्हू इहे हिकिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं हलियूं पियूं त शायदि अॼु सुभाणे ही कैम्प पटे छॾींदा ऐं पोइ वरी ॿी जाइ ते वेंदा अॼु शर्जील खे तकलीफ़ थिए थी धरणनि हणण लाइ खुलियल मैदान ते आहिनि तव्हां होॾे हलिया वञो पर वकीलनि समूरनि वारनि खे अॼु रद्द करे छॾियो आहे हुननि चयो आहे त जंहिं पहिरें ॾींहं खां हिते धरणो लॻो आहे इहो धरणो आख़िरी ॾींहं ताईं कंटिन्यू हिते ई कंदो ऐं सॼी सिंध में जेके जेके उहे चौक पॉइंट्स आहिनि उते धरणा हया वेंदा
ऐं जिते जिते लीक पॉइंट्स आहिनि ख़ासि तौर ते तव्हां डेरा मोड़ जी ॻाल्हि कई उते 2 ॾींहंनि खां वठी ऐं गुज़िरियल राति खां वठी सखर बाईपास वारो जेको वकीलनि जी हिकिड़ी नरमी इहा हुई त भई मुसाफ़िरनि खे बि आहे रोकणो ऐं जेके मरीज़नि जूं कॾहिं मुसाफ़िर वारियूं उनखे पब्लिक ट्रांसपोर्ट खे वञणु ॾियणो आहे पर उनजे आड़ में जेको तव्हांजा लोकल हिकिड़ा माण्हू आहिनि कुझु सरकारी सरपंची हेठि उन्हनि जेको आहे सो उहे रुकावटूं ख़तमु कराए मुकमल तौर ते ट्रैफिक जेकी आहे पंजाब जे रसद खे जारी कराए छॾियो जेको अॼु सुबुह वरी वकीलनि उते धरणो हणी मुकमल तौर ते जेको आहे सो सखर टूल प्लाज़ा खे बंदि करे छॾियो आहे डेरा मोड़ ते कल्ह विया दोस्त अॼु बि हुनखे मुकमल ऐलान कयो आहे बंदि जो उहो बंदि थी वेंदो हुयो हाणे सिंध पंजाब ॾे को बि रस्तो जेको आहे सो नवी जो जितां खां रसद वञी सघे बाक़ी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे या जेके एमरजेंसी गाॾियूं आहिनि उन्हनि खे रस्तो ॾिनो पियो वञे सही अच्छा मुझे साहब आख़िर में हिकिड़ी तजवीज़ जेका अचे पई उहा इहा बि अचे पई त इहा उनखे कीअं पियो ॾिठो वञे वकील अॻवाणनि जे तरफ़ां या अव्हां उन ते कमेंट करणु चाहियो उहा तजवीज़ इहा पई अचे थी जेके मुख़्तलिफ़ अॻवान अचनि पिया जंहिंजो उहा ज़िक्र कयो सभु असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि पर उहे अचनि था तक़रीर करे हलिया था वञनि उहे पंहिंजे कारकुननि जी ज़िम्मेवारी रखनि कोई 500 कारकुन 200 250 या जेतिरा थी सघनि हर पार्टी ते उन्हनि जा कारकुन मुस्तक़िल उते हुजनि क़यादत भले उन्हनि जी अचे तक़रीर करे हली वञे पर हर पार्टी ते इहा ज़िम्मेवारी रखी वञे या हिकिड़ी डिमांड अचे पई त जीअं वधि खां वधि इहो धरणो जेको आहे सो कामयाबु थिए या उते शिरकत वधीक हुजे या हिकिड़ी तजवीज़ अचे पई इहा ॻाल्हि सही आहे आम आवाम ख़ुदि जेको हुनखे ओन पियो करे न उहो तमामु घणो आहे हुनजे बावजूदि असां 24 कलाक हिन 6 ॾींहंनि खां जे पिंडाल में ई मौजूदु आहियूं सॼी राति मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन आहिनि जिन जी क़यादत हली थी वञे पर कारकुन मौजूदु आहिनि पहिरीं असां कंदा हुआसीं त 4 माण्हू जेके बचाव हूंदा आहिनि उहे न आहे उन्हनि खे यकीनन उन्हनि खे कारकुननि तरफ़ां ॾिनो ई आहे हू भॻवान खे वरी सची राति रही वॾी साल आहे काफ़ी असां धरणा ॾिठा आहिनि पर राति पछे खां बचे खां थी 24 कलाक तव्हां जॾहिं खां थींदो त तव्हांखे टाउन स्पीकर मिलंदो क़ौमी कारकुन वकील आम आवाम आहे उहे अचनि था पंहिंजे अंदाज़ में रक्स भरनि था नारा भरनि था अजीब असांजे रंग माण्हू एहतिजाज खे शादीअ वारी ख़ुशी वांगुरु मल्हाइनि था त माण्हुनि जो एहतिजाज जो पंहिंजो ई अंदाज़ आहे ठीकु आहे मुजाहिद साहब तमामु घणी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं ओवरऑल सूरत हाल जे हवाले सां अपडेट कयो त अजीब हिकिड़ा रंग आहिनि ऐं सिंध जीअं मूं इंट्रो में चयो त हर दफ़े ई कयो आहे पाण मल्हायो आहे सिंध जे माण्हुनि पाण मल्हायो आहे ऐं जे माण्हू बि पंहिंजी धरती जी ॻाल्हि कई आहे उनखे जेको मान मर्तबो इज़त मिलियो आहे उनजो त को लेखो ई न आहे सो हिते बि हिकिड़ा जेके रंग नज़र अचनि पिया उन सां हिकिड़ो वधीक जोश वलवलो पैदा थिए थो जीअं मूं चयो त जेके माण्हू जिते वेठा आहिनि जेकॾहिं उहे बबरो बाईपास ते अॼु उन धरणे में मौजूदु न आहिनि त हर माण्हू खे ॼण त हिकिड़ो गिल्ट बि फील थिए थो ऐं गॾोगॾु हिकिड़ी ख़्वाहिश बि उन्हनि जी आहे त कीअं बि करे असांखे उते वञणु खपे ऐं असांखे मयारी न थियणु खपे छाकाणि त हिकिड़ी सिंध जी नई तारीख़ रक़म थिए थी जीअं मूं चयो त हर माण्हू चए थो त उन तारीख़ में मुंहिंजो बि हिकिड़ो किरदारु हुजणु खपे सो अञा ईंदड़ ॾींहंनि में उन में वधीक जेका आहे शिदत ईंदी वधीक वलवलो नज़र ईंदो जीअं प्रेस कॉन्फ्रेंस वकीलनि जे हवाले सां मूंखे ॿुधायोसीं पाण ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं पर हिते वक़्तु थियो मुख़्तसर ब्रेक जो ब्रेक वठूं था वापसि अचूं था ऐं वधीक इन धरणे ते ऐं ओवरऑल पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ जीअं सिंधी क़ौम जागी आहे कर मोड़े उथिया आहिनि सभु करोड़ो माण्हू उन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं